अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हां खे भलीकार। अॼु असां हर हंध ते जेको मौज़ू आहे हिन वक़्तु सॼी सिंध में एकता जे ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। कश्मीर खां वठी कराची, मिठी, लाड़काणो, समूरी सिंध जे कुंड कुड़छ में एकता जूं तक़रीबूं भरपूर अंदाज़ में मल्हाइजनि पियूं। स्कूल्स हुजनि, ऑफिसूं हुजनि, रोड रस्ता हुजनि, हर हंध ते असांखे यूनिटी नज़र अची रही आहे। हर साल असां इहो एकता जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं ऐं उन में को न को मौज़ू हूंदो आहे। हिन भेरे तालीम इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको मौज़ू आहे उन ते सभु एके जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं मथी सतह ताईं बि पंहिंजो आवाज़ु बुलंद पिया कनि त जीअं जिथे खोट आहे तालीमी इदारनि में या उनखे बहितर बणाइजे सघिजे हिकु आवाज़ में, जीअं त तमामु वॾी ॿधी हूंदी आहे। असां हिन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु सखर मां असांखे जॉइन कयो आहे जान मोहम्मद महर, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि। हैदराबाद मां इमाम अली भलाई असां सां गॾु हूंदो। लाड़काणे मां हनीफ़ सुहाग, दादू मां निज़ाम शेख, मिठी मां खाटाऊ जानी हूंदो। ख़ैरपुर मां ख़ादिम जुण जो असां सां गॾु आहिनि ऐं नवाबशाह मां अमीर चांडियो। सभिनी रिपोर्टर दोस्तनि खे भलीकार थो चइजे। जान मोहम्मद, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां था कयूं। हिन भेरे जेको असांजो नारो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो, सखर में किथे किथे तक़रीबूं थी रहियूं आहिनि, कहिड़ो मैसेज अची रहियो आहे? वॾी महिरबानी असलम साहब। बिल्कुलु ख़ूबसूरत ॾींहं त हर साल पाण मल्हाईंदा रहिया आहियूं सॼी सिंध में, सिंध खां ॿाहिरि ॿियनि सूबनि में बि, पूरे मुल्क में, इवन दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि सिंधी ॻाल्हाईंदड़, सम्झंदड़, सिंध सां चाह रखंदड़ माण्हू रहनि पिया, उहे ही हर साल सकाफ़तनि सां, सकाफ़ती रंगनि सां भरपूर एकता जो ॾियाड़ो मल्हायो वेंदो आहे। पर हिन भेरे सिंध में तालीम जी जेका हालत आहे उहा काफ़ी अरसे खां वठी ॾाढी ख़राबु आहे, पोइ हिते पइजी वियो आहे। तालीम जी जेका क्वालिटी आहे उहा ॾाढी हेठि वई आहे, जंहिं करे इन मामले खे उजागर करण जी सख़्तु ज़रूरत हुई ऐं हीउ वक़्ताइतो क़दम करार ॾिनो वियो आहे आम माण्हुनि जे तरफ़ां। अॼु वारे ॾींहुं, थोरे गुज़िरियल ॾींहुं बि काफ़ी हंधनि ते सखर में प्रोग्राम्स थिया। जॾहिं खां वठी 5 डिसंबर वारे ॾिहाड़े जो ऐलान थियो आहे उन ॾींहं खां वठी तक़रीबात बि शुरू आहिनि, अञा बि जारी आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता उन्हनि में तेज़ी अचे पई। जीअं 5 डिसंबर जो ॾिहाड़ो वेझो अचे पियो त तक़रीबात में बि जेको आहे उहो इज़ाफ़ो थी वियो आहे। सखर जे सिटी स्कूल हुजे, फेरी होम जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे, गर्ल्स कॉलेज आहे, वर्कर मॉडल्स स्कूल आहे, या ॿिया केतिरा ई हंध आहिनि। लबाणा बिरादरी जे तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं ॾाढो सुठो राति जे वक़्त में मच कचहरी जो प्रोग्राम हो। शहर जे अंदरि इंस्टीट्यूशन, तालीमी इदारनि में बि प्रोग्राम हलनि पिया, ॿाहिराड़ियुनि में मच जूं कचहरियूं बि हलनि पियूं ऐं हिकिड़ो माहौल जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता गरम थींदो पियो वञे। तक़रीबात जेके आहिनि उहे वधंदियूं पियूं वञनि ऐं 5 डिसंबर ते जेका एकता जी मरकज़ी तक़रीब हूंदी उहा सखर प्रेस क्लब रोड ते हर साल जीअं थींदी ऐं हिन भेरे कल्चरल जेके स्टॉल्स आहिनि उहे बि हूंदा ऐं सॼे शहर मां रैलीज़ जेके आहिनि उहे मरकज़ी तक़रीब में पहुचंदियूं, जिते फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, आर्टिस्ट जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा ऐं सॼो ॾींहुं जेको आहे 5 डिसंबर ते तक़रीबात जेके आहिनि उहे जारी रहंदियूं। त ॾाढो ख़ूबसूरत स्लोगन्स आहिनि, वक़्तु तक़रीबात जेके आहिनि उहे जारी आहिनि। हनीफ़ सुहाग ॾे पिया असांजो। हनीफ़, लाड़काणे में तक़रीबूं जारी आहिनि, किथे किथे तक़रीबूं थी रहियूं आहिनि, एकता जे ॾींहं खे कीअं मल्हायो पियो वञे? जी असलम साहब, बिल्कुलु लाड़काणो एकता जे रंगनि सां रंगिजी वियो आहे। सॼी सिंध समेत लाड़काणे में बि एकता जूं शानदार तक़रीबूं ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं हिते लाड़काणे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते न रुॻो लाड़काणो शहर पर रतेदेरो, बाकराणी, डोकरी, नईंदेरो, बंगुलदेरो समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में रोज़ानो जेके आहिनि स्कूलनि जे अंदरि जेके आहिनि एकता जूं तक़रीबूं थी रहियूं आहिनि। उते जेके टेबलोस पेश कया पिया वञनि, रक़्स थिए पियो। अहिड़ी तरह जेको आहे राति जो जेके आहिनि मच कचहरियूं थियनि, सुघड़ कचहरियूं थियनि पियूं, शाइरनि जूं कचहरियूं थियनि पियूं। एकता जा रंग उन में जेके आहिनि उहे निर्वार आहिनि। सिंध जा सुरीला रागी, उन्हनि जी सुरनि जी वर्खा जेका आहे, मुख़्तलिफ़ जेके एकता जे प्रोग्राम आहिनि उन्हनि में उहो सिलसिलो जारी आहे। सुभाणे लाड़काणो आर्ट काउंसिल में जेको आहे सुघड़ मच कचहरी जेका आहे उहा एकता मच कचहरी थींदी, जंहिंमें सुघड़ ऐं शाइर उहे पंहिंजे बेत ॿुधाईंदा। उन मौक़े ते जेको आहे टोपियूं, अजरक, पटका पाए पंहिंजी एकता जो इज़हार कंदा। अहिड़ी तरह जेको आहे लाड़काणो शहरी ताद पारां ॿ ॾींहं अॻु लाड़काणो प्रेस क्लब में शानदार जेको आहे मच कचहरी थी, जंहिंमें सिंध सुरील रागिन सुरनि जी वर्खा कई। मुख़्तलिफ़ जेके स्कूल आहिनि उन्हनि में तक़रीबूं थी गुज़रियूं आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे सुभाणे 2 गर्ल्स स्कूल, हाई स्कूल ऐं गर्ल्स डिग्री कॉलेज
ॿिनि स्कूलनि जे अंदरि जेको आहे उहे एकता जूं तक़रीबूं रखियल आहिनि। अहिड़ी तरह राति अॼु जेको आहे हिते कंगा ॻोठ में हिकिड़ी मच कचहरी कोठाई वई आहे, जिते जेको आहे संत सुरीला रागी बि उते शिरकत कंदा ऐं सुरनि जी वर्खा कंदा। अहिड़ी तरह 5 जेको आहे डिसंबर जे वारे ॾींहुं लाड़काने शहर जे जेको मुख्य जिनाबाग चौक आहे उते मुख्य तकरीब थींदी ऐं जंहिंमें जेको आहे जेका सुबुह जो तक़रीबन 10 खां 11 वॻे जून जी शुरूआत थींदी, जेका शाम ताईं जारी रहंदी। इन तकरीब में जेका मुख्य तकरीब में उनमें सियासी तौर तंज़ीमुनि पारां इहो ऐलान कयो आहे त हू रैली जी सूरत में उन तकरीब में शिरकत कंदा। उते शाइर पंहिंजी शाइरी पेश कंदा, सुगड़ पंहिंजा बेत पेश कंदा। उन मौक़े ते सिंध जा सुरीला रागी जेके आहिनि उहे सुरनि जी वर्खा कंदा ऐं इहो सिलसिलो सुबुह जो 10 वॻे खां ऐं शाम जो पंहिंजे 6 वॻे ताईं सिलसिलो जारी रहंदो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके आहिनि उहे सकाफ़ती रैलियूं जेके आहिनि, एकता जूं रैलियूं जेके आहिनि उहे हिते जेको आहे हिन तकरीब में पहुचंदियूं। त हिन वक़्तु लाड़काने जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके हिन एकता जा रंग जेके आहिनि उहे निरवार आहिनि ऐं एकता जूं तकरीबूं जारी आहिनि, मच कचहरियूं जारी आहिनि। त हर माण्हू हिते लाड़काने जे शहर जे मुख़्तलिफ़ जेके टोपिन ऐं अजरकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि, उते जेका टोपिन ऐं अजरकनि जी ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी आहे। शहर जो जिनाबाग चौक थियो, बैंक स्क्वायर चौक थियो, पाकिस्तान चौक थियो, बंदर रोड, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके स्टॉल अहिड़ा लॻाया विया आहिनि जिते रश लॻल आहे नंढनि पकनि पोड़नि माण्हुनि जी, जिते टोपी ऐं अजरक ख़रीद कई पई वञे। त हिन वक़्तु 5 डिसंबर जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते तकरीबूं जारी आहिनि। ठीकु जी आहे, असलम। असीं ख़ादिम जुणे जेॾो हलंदासीं। ख़ादिम, ख़ैरपुर में कीअं पियूं तयारियूं हलनि 5 डिसंबर जूं? बिल्कुलु असलम साहिब, KTN एकाविश जे सॾ ते एकता ॾींहुं जीअं हुनजो ऐलान थियो आहे ऐं इल्मु पिरायो सिंध संवारियो जो नारो ॾिनो वियो आहे, उन ते सॼे सिंध जा ख़ैरपुर ज़िले जे बस्तियुनि, वाहणनि, ॻोठनि, ओताकनि, स्कूलनि, कॉलेजनि में हीअ जेके एकता जूं तक़रीबूं आहिनि उहे ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं जीअं 2 ॾींहं बचा आहिनि तीअं माना हीअ जेके तक़रीबूं आहिनि, हीअ जेके तयारियूं आहिनि, इहे जज़्बाती लॻा सां वञी थी वियूं आहिनि ऐं हर हंधि जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि प्रोग्राम थियनि पिया ऐं रैलियूं निकिरनि पियूं, मच कचहरियूं थियनि पियूं, सुगड़ कचहरियूं जेके आहिनि उहे थी रहियूं आहिनि ऐं हर हंधि जेको आहे सो एकता ईद जो जेको आहे समां लॻो पियो आहे। सचु पुछो त जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको KTN इहो नारो ॾिनो आहे हिन भेरे एकता जे हवाले सां, इहो इन्हनि वॾो उत्साह ॾिनो आहे। ख़ैरपुर ज़िले जो हर माण्हू इन ॻाल्हि खे खाराए पियो त वाक़ई इल्मु पिरायो सिंध संवारियो को तमामु बहितर नारो आहे, जंहिंसां माण्हुनि खे वॾी जेको आहे सो अञा बि वधीक शऊर ईंदो ऐं माण्हू इन हवाले सां ॾाढो ख़ुशि आहिनि। तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायूं त हिते ॼणो हिकिड़ो ईद वारो समां आहे। सभु जेके माण्हू आहिनि जंहिंमें सियासी, समाजी, मुख़्तलिफ़ जेके ज़ातियूं आहिनि, सभु माना ईअं सम्झो हिकिड़ी माला में पोइजी वियूं आहिनि। स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, ओताकूं हुजनि, दरगाहूं हुजनि, जिते किथे अजरक, टोपियूं, गज, इहे ड्रेसूं, इहे सभु पाए माण्हू मुख़्तलिफ़ तक़रीबूं कनि पिया। किथे फ़नकार जेके आहिनि उहे पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कनि पिया क़ौमी गीतनि ते, किथे सुगड़नि जूं कचहरियूं हलनि पियूं, किथे स्कूलनि में जेके आहिनि ॿार उते टेबल पेश कनि पिया, क़ौमी गीतुनि ते रक़्स कनि पिया। त हिकिड़ो ॼणो तमामु जज़्बाती लॻाव हुजे पियो पंहिंजी अमर भाव सां जेको आहे सो माण्हू मोहबत जो अहिड़ो इज़हार कनि पिया, तयारियूं कनि पिया। सुभाणे जेको आहे सो आर्ट काउंसिल ख़ैरपुर में तमामु हिकिड़ो शानदार जेको प्रोग्राम एकता जे हवाले सां रखियो वियो आहे, जंहिंमें घटि में घटि जेको आहे सो 2-2.5 हज़ार माण्हू जेके हूंदा उहो फैमिली हिकिड़ो प्रोग्राम थींदो, जंहिंमें अजरक, टोपियूं ऐं सकाफ़ती जेके ॿियूं आहिनि शयूं उहे सभु जेके आहिनि उहे उते निर्वार थींदियूं। उन खां सवाइ जेको 5 डिसंबर ते आहे उहो जिस्म हुजे या ॿियूं सियासी पार्टियूं हुजनि, हिते ॼणो इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़ी छटीअ हेठि गॾु थियूं आहिनि, जेका रंगीन छटी हुजे थी त को बि सियासी या मज़हबी जेको आहे सो हिन में को मतभेद न हूंदो। हूअं त तव्हांखे सुभाणे जेके मज़हबी ईदूं थियनि थियूं बिल्कुलु ख़ादिम, सही था चओ तव्हां त भरपूर अंदाज़ में हर मकतब फ़िक्र जो माण्हू एकता ॾियारो मल्हाए रहियो आहे। दादू, ज़िले जी छा सूरत हाल आहे? एकता तक़रीबूं कीअं जारी आहिनि? छा थी रहियो आहे निज़ाम? जी बिल्कुलु, सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु दादूअ में बि एकता जी ईद जूं भरपूर नमूने सां तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं सियासी, समाजी धुरियूं, मज़हबी धुरियूं, शागिर्द, पोरियत, दुकानदार, शाइर, अदीब सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां एकता जी ईद मल्हाइण लाइ नवां कपिड़ा सिबराए रहिया आहिनि, टोपियूं, अजरक वठी रहिया आहिनि,
औरतूं पंहिंजा गज ठाहे रहियूं आहिनि, बर्थ जा कपिड़ा सिबी रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु एकता जी ईद मल्हाइण लाइ तयारियूं जेके आहिनि रुॻो दादू खां अलावा जोही हुजे, मेहड़, खैरपुर नाथन शाह, राधण हुजे, फरीदाबाद, वाही पांधी, प्यारो ॻोठ, सीता, कच्चो, काछे, जिते किथे झरझंग, शहर शहर, वाहण वाहण वस्ती रुॻो एकता जी ईद मल्हाइण जूं तयारियूं पियूं नज़र अचनि। ऐं हिन भेरे जेको KTN ऐं कावश ग्रुप पारां सॾु ॾिनो वियो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो, त इहो माना त हर माण्हूअ जे दिलि जी धड़कन आहे। इहे हर माण्हूअ जे दिलि जो आवाज़ आहे त इल्म जे ज़रिए तरक़ी थिए, इल्म जे ज़रिए माण्हुनि खे हक़ मिलनि ऐं इल्मु हूंदो माण्हूअ खे त पंहिंजो ॻाल्हाए सघंदो, पंहिंजा हक़ घुरी सघंदो ऐं इल्म में ई मुल्क जी क़ौम जी तरक़ी आहे। त हीउ जेको नारो हिन भेरे ॾिनो आहे KTN पारां, कावश ग्रुप पारां इल्मु पिरायो सिंध संवारियो, त इहो हर मकतब फ़िक्र जा माण्हू इन नारे खे साराहिनि पिया। दादूअ में अदबी जेका प्रोग्राम थिया आहिनि, सूफ़ियाणो 14 शहीद दरगाह ते सूफ़ियाणा कलाम जेके आहिनि थिया आहिनि। उनखां अलावा प्राइमरी मेन स्कूल में, गैलेक्सी स्कूल में प्रोग्राम थिया आहिनि जिते शागिर्दनि टेबलोज़ पेश कया आहिनि, क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं आहिनि ऐं ख़ासि करे इल्म जी प्रचार कई पई वञे। सुभाणे गर्ल्स हाई स्कूल दादूअ में शानदार तक़रीब रथियल आहे। दुआ शाइनिंग पब्लिक स्कूल में तक़रीब रथियल आहे। एकता जे ईद जे हवाले सां शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे एकता जे हवाले सां टेबलोज़ पेश कंदियूं ऐं इल्मु ख़ासि करे इल्म जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां प्रचार कई पई वञे, तक़रीरी मुक़ाबला कया पिया वञनि त इल्म जी जेका रोशनी आहे उहा लाट आहे, उहा ॿरंदी रहे। ऐं हीउ जेको KTN न्यूज़ पारां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे, इन खे हर मकतब फ़िक्र जा माण्हू साराहे रहिया आहिनि। छो त अॻु में जेके मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती ॾिहाड़ा मल्हाया वेंदा हुआ, पंहिंजे सक़ाफ़त सां, कल्चर सां, मुहबत जा जेके रंग आहिनि उहे असांखे निखरंदे नज़र अचनि था। ऐं गॾोगॾु इल्मु, अकुल, अदब, सम्झ ऐं शऊर जो जेको नारो ॾिनो वियो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो, इन खे वॾी मक़बूलियत मिली आहे। न रुॻो दादू, न रुॻो सिंध, पर ॾेह तोड़े परॾेह में जिते जिते सिंधी रहनि था उहे इल्मु पिरायो सिंध संवारियो जा भरपूर नारा ॾेई रहिया आहिनि, भरपूर इन ॻाल्हि खे मोट ॾेई रहिया आहिनि। ऐं दादूअ में 50 खां वधीक मुख़्तलिफ़ नंढियूं वॾियूं रैलियूं जेके आहिनि उहे एकता जे ॾिहाड़े ते अलामा आया काज़ी लाइब्रेरी में गॾु थींदियूं ऐं जिते वॾी इंसानी ज़ंजीर ॿधीअ जो सबूत ॾिनो वेंदो ऐं इल्मु पिरायो सिंध संवारियो जी जेका वॾी रैली आहे उहा अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां निकिरंदी, जेका प्रेस क्लब ते पहुचंदी ऐं प्रेस क्लब ते सूफ़ी रागी जेके आहिनि उहे क़ौमी गीत ॿुधाईंदा ऐं उते जेके औरतूं हुजनि, ॿार हुजनि, नौजवान हुजनि, पोढ़ा हुजनि, पका हुजनि, शागिर्द हुजनि, उस्ताद हुजनि, उहे सभु हिकु हंधि गॾु थी ॿधीअ जो बि सबूत ॾियनि था ऐं हिन भेरे इल्मु पिरायो सिंध संवारियो जो बि नारो हणनि था। बिल्कुलु निज़ाम सही था चओ। इल्मु हूंदो त शऊर ईंदो, शऊर ईंदो त माण्हू पंहिंजा हक़ सुञाणे सघंदो। अमीर नवाब शाह जी छा सूरत हाल आहे? एकता जूं तक़रीबूं कीअं हली रहियूं आहिनि? केतिरो जोश ऐं जज़्बो ॾिसो पिया? जी महिरबानी असलम साहब। सिंध जे ॿियनि शहरनि जी आहे, नवाब शाह समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा जेके ॿिया शहर आहिनि, सकरनटो, काज़ीअमन, दौलतपुर, दौड़, बांदी, सठमेल, जाम साहब या उन ॿाराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन में बि जेके तयारियूं जेके आहिनि एकता जूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त माण्हुनि में हिकिड़ी वॾी ख़ुशी हिकिड़ो समाइजी वियो आहे जंहिंजे करे माण्हू नवाब शाह समेत ॿिनि शहरनि जेके ज़िक्र करे वियसि उनमें मुख़्तलिफ़ हंधनि ते स्टॉल लॻाया विया आहिनि अजरक ऐं टोपियुनि जा। महांगाई वारे दौर जे बावजूदि बि उते वॾी रश आहे। माण्हू मासूम ॿारनि खे अजरक ऐं टोपियूं वठी ॾेई रहिया आहिनि ऐं पाण बि ख़रीद करे रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया विया आहिनि। सिंधु दरिया ते प्रोग्राम मुनक़िद कया विया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि में प्रोग्राम जेके आहिनि से कया विया आहिनि। पर हिन दफ़े कावश ऐं KTN पारां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे, जेको मौज़ू ॾियो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो, इन हवाले सां
सिंध जो नवाबशाह समेत शऊर रखंदड़ साञा रखंदड़ समेत हर मकतब फ़िक्र जो माण्हू आहे जेको उन मौज़ू ते तमामु घणो उनजो पसंदीदा करार ॾिनो आहे त सिंध जे शऊर खे सिंध जे हर मकतब फ़िक्र जे माण्हू खे या ॿाहिरि जे माण्हू खे हिन मौज़ू जी सख़्तु ज़रूरत हुई ऐं हीउ वक़्ताइतो फ़ैसिलो थियो आहे त सिंध जो जेको मौज़ू ॾिनो वियो आहे इल्मु करायो सिंध संवारियो बहितरीनु क़िस्म जो मौज़ू ॾिनो उन हवाले सां स्कूलनि में प्रोग्राम कराया विया आहिनि टेबलोस पेश कया विया आहिनि ऐं शागिर्दनि खां तकरीरूं कयूं आहिनि अदबी माण्हू हुजनि तोड़े शहरी तंज़ीमूं हुजनि तोड़े ताजर तंज़ीम हुजनि तोड़े सियासी समाजी मज़हबी तंज़ीम हुजनि सभिनि परियां ज़ोर शोर सां हिन जेको ईद जो एकता ईद जो को ॾियारो भरपूर नमूने तयारियूं कयूं थियूं वञनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिते माण्हुनि में जेका ख़ुशी जी जेका लहर सां उन्हनि में माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त ईद जो ॾींहुं जेको थींदो आहे हिकिड़ो ई ॾींहुं थींदो आहे जंहिंमें हिकिड़ी ख़ुशी ईंदी आहे पर हीउ वाहिद असांजो एकता जो ॾींहुं आहे जो असां जॾहिं खां ऐलान थींदो आहे त असां ख़ुशियूं मल्हाइणु शुरू कंदा आहियूं ऐं एकता जे ॾियार ताईं असांजो ख़ुशियूं हुननि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे नवाबशाह जी जेका मेन तक़रीब थींदी 5 डिसंबर ते नवाबशाह प्रेस क्लब थींदी जितां मुख़्तलिफ़ हंधनि खां मुख़्तलिफ़ माण्हुनि परियां सियासी समाजी अदबी शहरी तंज़ीमनि पारां रैलियूं कढियूं वेंदियूं जेके नवाबशाह प्रेस क्लब पहुचंदियूं ऐं जिते राग रंग जी महफ़िल बि थींदी ऐं मुख्य तक़रीब उते मुनक़िद कई वेंदी जी ठीकु आहे बिल्कुलु इमाम अली असां सां गॾु प्रॉब्लम हो आवाज़ जो इमाम अली त कीअं हैदराबाद में तयारियूं तव्हां ॾिसो पिया वॾी महिरबानी असलम साहिबु जीअं हैदराबाद जे अंदरि KTN न्यूज़ तरफ़ां जेको ऐलान थियो आहे उन ऐलान ते इल्मु करायो सिंध संवारियो सिरी हेठि जेके मल्हाइजंदड़ तक़रीबूं आहिनि उन्हनि तक़रीबुनि में तव्हांखे ॿुधायां त कासमाबाद लतीफ़ाबाद हैदराबाद शहर ऐं उनखां अलावा ॿाराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में ॿाराड़ी वारे इलाइक़े में जीअं ऐलान थियो तीअं मच कचहरी जेको आहे इन सॾ खे आजा कंदे तक़रीबूं जेके आहिनि उहे रखी वियूं आहिनि तक़रीबुनि में जेको आहे सुघड़नि तरफ़ां जेको आहे पंहिंजा जेके आइटम्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ पेश कया आहिनि जॾहिं त हिन वक़्तु जेका हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में हलंदड़ जेके तक़रीबूं आहिनि तव्हांखे ॿुधायां त स्कूलनि में हलंदड़ तक़रीबूं आहिनि शादी हालनि में जेके आहिनि उहे सक़ाफ़ती ॾियारनि जूं तक़रीबूं हली रहियूं आहिनि हिकु लतीफ़ाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्कूलनि अंदरि जेके आहिनि तक़रीबूं थी रहियूं आहिनि कासमाबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि अंदरि तक़रीबूं थी रहिया आहिनि जॾहिं त हैदराबाद जो हीउ पहिरियों दफ़ो आहे जो जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि तरफ़ां वीगो गार्डन ते जेके आहिनि रैलियूं कढी विया आहिनि छोकिरियुनि जो चवणु आहे त हीउ कल्चर जो जेको ॾियारो आहे एकता जो जेको ॾियारो आहे सिर्फ़ु मर्द ई न पर औरतूं बि हुननि सां शामिलु हूंदियूं सॾ में जेको सॾु ॾेई जेको सिंधी मीडिया जो सॾु आहे उनखे असां आजा करे उन जे हवाले सां जेके रैलियूं आहिनि उहे बि कढियूं अॼु जेको आहे टिकटाकर्स तरफ़ां हिकिड़ी शानदार रैली कढी वई जंहिंमें जेको आहे हैदराबाद जे आटोबान रोड खां थींदी लतीफ़ाबाद जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि लतीफ़ाबाद 2 नंबर खां वठी 11 नंबर ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त कंदी जेका हैदराबाद जे रेडियो चौक ते पहुती जिते वॾे तइदाद में जेको आहे सिंधी जेके नौजवान आहिनि उन्हनि तरफ़ां पंहिंजी गाॾियुनि खे जेको आहे सिंगारियो वियो हो ऐं ॿी तरफ़ तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद जी तारीख़ में पहिरियों भेरो हैदराबाद जे नेवल राय हाई स्कूल में 2200 फुट स्क्वायरनि जो जेको आहे सिंध जो नक्शो जेको आहे शागिर्दनि ठाहे हिकिड़ी तारीख़ रक़म करे छॾी जंहिं सिलसिले में उतां जे स्कूल जे उस्तादनि जो चवणु हुयो त हैदराबाद शहर अंदरि जेको गोल बिल्डिंग वारो स्कूल आहे उन में अहिड़ी तक़रीबन में कॾहिं बि अहिड़ी सरगर्मी न थियूं हीउ पहिरियों भेरो आहे जो ॿारनि जेको आहे वॾी जेके तइदाद में हैदराबाद शहर अंदरि जेको स्कूल आहे उन में हिसो वरितो आहे पर उनखां अलावा जेको हीउ सिंध जो नक्शो ठाहे हिननि हिकिड़ी तारीख़ रक़म करे छॾी आहे ॿिए तरफ़ हैदराबाद जे शहर अंदरि जेके इलाइक़ा आहिनि कासमाबाद आहे कासमाबाद अंदरि जेके अलमदार चौक आहे नसीम नगर चौक आहे उते बि जेको आहे मोबिलाइज़ेशन जे हवाले सां जागृता मुहिम जेका आहे उहा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी पियूं वञनि गुलिस्तान सजाद जे अंदरि जेका तक़रीबूं रखियूं पियूं वञनि जॾहिं त तव्हांखे ॿुधायां त शोरा ॻोठ में जेको आहे उहे तक़रीबूं थी वियूं आहिनि हैदराबाद जी वाण वस्तीअ में जेको आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको नारनि जी आहे गूंज उथी आहे तव्हांजे माण्हुनि जो चवणु आहे त हीउ पहिरियों भेरो जेको सिंधी मीडिया गॾियल तौर ते हिकिड़े ई जेको सॾु आहे उनखे आजा सॾ खे जेको आहे तमामु वॾी मोट मिली आहे। बिल्कुलु सही था चओ एकता ईद जूं शानदार तयारियूं सिंध में जारी आहिनि नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो जो ॾियारो भरपूर अंदाज़ में शानदार अंदाज़ में मल्हाइण लाइ सॼी सिंध में तक़रीबूं जारी आहिनि शानदार तक़रीबूं हली रहियूं आहिनि असांखे जॉइन कयो आहे नौशरो फ़िरोज़ मां असांजे रिपोर्टर काज़ी ज़ुल्फ़कार परवेज़ अबड़ो असां सां गॾु जैकमाबाद मां हूंदा घोटकी मां अलहवर आयो बोज़दार असांखे
जॉइन कयो आहे जॾहिं त बदीन मां हारून गोपांग असांखे जॉइन कयो आहे। दोस्तनि जी वेलकम तव्हां दोस्तनि जी महिरबानी। काज़ी ज़ुल्फ़कार तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति था कयूं। नौशरो फ़िरोज़ में एकता ॾियारे जे हवाले सां तक़रीबूं कीअं थी रहियूं आहिनि, केतिरो शानदार ॾिसो पिया तव्हां प्रोग्राम्स? असलम बिल्कुलु पूरी सिंध जी नौशरो फ़िरोज़ जेको आहे उहो एकता जे रंगनि में रंगिजी वियो आहे। नौशरो फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठनि वाहन वस्तियुनि खे पाण ॾिसूं था पिया त उते एकता जूं तक़रीबूं पाण खे नज़र अचनि थी पियूं। अॼु बि नौशरो फ़िरोज़ जो जेको डिस्ट्रिक्ट जेल आहे उते कैदनि ऐं स्टाफ पारां हिकिड़ी एकता कचहरी कोठाई वई जंहिंमें वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। ज़िले इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर समेत ॿिए बि शरीक हुआ। उनखां सवाइ मुख़्तलिफ़ शहरनि में बिरिया सिटी आहे, बिरिया रोड आहे, खानवान, कंडियारो, मोरो, मेरापुर समेत मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते पाण खे एकता तक़रीबूं नज़र अचनि थियूं पियूं। मच कचहरियूं थियनि थियूं पियूं। उनखां सवाइ सुगड़ कचहरियूं थियनि थियूं पियूं। मुख़्तलिफ़ स्कूल जेके आहिनि उहे तयारियूं कनि था पिया। हिते जेको अलंदो शाह कैंपस आहे उते तयारियूं थियनि थियूं पियूं। बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी कैंपस आहे उते तयारियूं थियनि थियूं पियूं। घरनि में इहा असलंबा सूरत हाल आहे त जेकी एकता ईद आहे उनखे मल्हाइण लाइ हिन वक़्तु घरनि में बि तयारियूं थियनि थियूं पियूं। असांजो औरतूं ॿार बच्चा जेके आहिनि उहे बि एकता जे लाइ नवां कपिड़ा सिबाइनि था पिया। नौशरो फ़िरोज़ जेको आहे उहो एकता वारे ॾींहुं ईअं थींदो आहे त जीअं का ईद हूंदी आहे, ईद जो समा हूंदो आहे, रोड ते रस्तनि ते ॿारड़ा हूंदा आहिनि। ऐं उनखां सवाइ मां तव्हांखे इहो ॿुधायां त सुभाणे शाम जॾहिं एकता जी शुरूआति थींदी त मग़रिब वारे टाइम ते नौशरो फ़िरोज़ में साउथ सिटी मोटर वटि हर साल जीअं हिन दफ़े बि ॾीआ ॿारिया वेंदा, एकता जी आजियां कई वेंदी। ऐं नौशरो फ़िरोज़ में एकता वारे ॾींहं ते प्रेस क्लब ॾियारो तक़रीब थियल आहे जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ शहर मां जेके रैलियूं ईंदियूं आहिनि उहे शरीक थींदियूं आहिनि। हिते रागरनि जी महफ़िलूं थींदियूं आहिनि जंहिंमें साइमा मंज़ूर, ज़ामिन हैदर समेत ॿिए जेके फ़नकार आहिनि उहे शिरकत कंदा आहिनि। हिन वक़्तु एकता जी तक़रीबुनि जो तयारियुनि जो सिलसिलो शुरू आहे। हिन हाणे थोरो वक़्तु पहिरियों जॾहिं हिन में डिस्ट्रिक्ट जेल में प्रोग्राम हो, शवाब सिद्दीक़ी सुप्रीडेंट आहे उन तरफ़ां जॾहिं कोठाए वियो त उते वॾे तइदाद में कैदी मौजूदु आहे। सुभाणे बि इहा सूरत हाल छंछरु वारे ॾींहुं त मुख़्तलिफ़ स्कूलनि पारां प्रोग्राम रखिया विया आहिनि। शानदार तयारियूं आहिनि। इनशाला जेको एकता जो ॾियारो हूंदो, एकता ईद हूंदी, उहा शानदार नमूने मल्हाई वेंदी। ठीकु आहे। हारून गोपांग, बदीन में छा पिया ॾिसो तव्हां? एकता ईद जूं तयारियूं कीअं ॾिसी रहिया आहियो? जी असलम भाउ, बदीन ज़िले में सिंध जे ॿियनि ज़िलनि जी आहे तयारियूं एकता जूं ज़ोर शोर सां ऐं जोश ख़रोश सां जारी आहिनि। हिन एकता ॾियारे जो 5 दिसंबर ते ऐलानियल आहे। माण्हू उन्हनि जे लाइ इंतज़ारु कनि था। जीअं ई एकता जो ॾींहुं वेझो पियो अचे वकी वञी विच में हिकिड़ो ॾींहुं रहियो आहे त बदीन ज़िले में एकता जूं जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि में बि जेका तेज़ी अची वई आहे। ऐं बदीन में मुख़्तलिफ़ जायुनि ते किथे मच कचारियूं आहिनि त किथे महफ़िल मुशारो आहे त किथे मौसीक़ी जी जेका आहे झुमकार आहे। बदीन ज़िले जे ॿियनि शहरनि जी कढण आहे, बेडमी आहे, ऐं टंडो बागो आहे, गोलारची आहे, मातली आहे, तलार आहे ऐं कड़ियो गंवर आहे। इन सभु नंढा वॾा जेके बि शहर आहिनि उते एकता जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। बदीन में जेका सूरत हाल आहे ऐं बदीन शहर जी असां ॻाल्हि कयूं त बदीन शहर जूं जेके बाज़ारूं आहिनि, रोड रस्ता आहिनि, दुकानदार जेके आहिनि उन्हनि पंहिंजा ख़ुशीअ मां एकता सकाफ़त जे हवाले सां पंहिंजा पेनाफ्लेक्स हणी पंहिंजे दुकाननि खे जेको आहे पिणु सिंगारियो आहे। अॼु बि बदीन शहर में जेको आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में एकता हवाले सां प्रोग्राम कया विया जंहिंमें स्मार्ट स्कूल, GPS अब्दुल जब्बार गोपांग गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल बदीन समेत 5 स्कूलनि में जेको आहे अॼु प्रोग्राम तक़रीबूं हुयूं शागिर्दनि जे पारां। उनमें जोश ख़रोश ॾेखारियो वियो। उनखां अलावा असां वटि शीदी एक्शन कमेटी बि बदीन पारां अॼु बहितरीनु जागरता जेका आहे रैली कढी वई जेका शहीद शाहनवाज़ चौक खां बदीन जे मुख़्तलिफ़ रोडनि ते जेको आहे उहे डांसूं नचंदा, क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा। ऐवान सहाफ़त ऐं बेता ऐं शीदीन जी हू बि ही क़ौम जेको आहे ख़ुशतबा तबियत जी क़ौम आहे ऐं उन्हनि अची हिते रैली कढी ऐं रैली में जेको निरालो अंदाज़ हो माण्हुनि उन तरफ़ मुतवजा थी विया। त जेका ओवरऑल सूरत हाल आहे असांखे तमामु ज़बरदस्त नज़र अचे थी। बहितरीनु जेको आहे 5 दिसंबर जो ॾियारो मल्हायो वेंदो ऐं माण्हू सियासी समाजी धुरियूं बिरादरियूं ऐं उन्हनि जूं मरकज़ी जेका रैली असांजी निकिरणी आहे 5 दिसंबर आर्तवार जे ॾींहुं 12 बजे अलावाला चौक खां उन में शामिलु थियण जे लाइ हींअर सां ई उन्हनि जूं तयारियूं आहिनि। ऐं उहे जेके आहिनि सियासी समाजी कॉम्पर्स धुरियूं ऐं बिरादरियूं उन में वॾे तइदाद में रैलियुनि जे जेको आहे सूरत में शरीक थींदियूं। त असां वटि हिकिड़ो ईद वारो समा आहे, ईद वारो माहौल आहे। ऐं न रुगो असांजे
मुख़्तलिफ़ ठीकु आहे। तबक़नि असांजा वॾ माण्हुनि जूं रैलियूं निकितियूं आहिनि, पर बदीन जी औरतुनि पिणु जेको आहे हिकु बहितरीनु बदीन शहर में ठीकु रैली आहे कढी, हारून, जागरता रैली कढी ठीकु पंजाब में। आहे, ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी। अलावा रायो, घोटकीअ जी छा सूरत हाल आहे? तालीम असांजो फोकस आहे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, तालीम खे केतिरो फोकस कयो पियो वञे? घोटकीअ में तक़रीबूं केतिरियूं जारी आहिनि ऐं कहिड़े अंदाज़ में जारी आहिनि? जी बिल्कुलु संभाव जेको स्लोगन आहे, जेको जंहिं सिरे सां हिन दफ़े सां का शइ केटी न्यूज़ जी तरफ़ां एकता जो ॾींहुं मल्हायूं पिया त इल्मु पिरायो सिंध संवारियो, उन हवाले सां इलाही स्कूलनि में प्रोग्राम रखियल आहिनि। असां वटि हिकु त मुख्य जेका तक़रीर थींदी आहे उहा प्रेस क्लब घोटकी उते, ऐं खानपुर मार में पंजगुल चौक ते, ऐं डेरकी में मीरपुर माथले में तंबूर चौक जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां मनसूब थियल चौक आहे। लतीफ़ सरकार धणी आहे सभिनी जो, सॼी सिंध जो, उते तंबूर चौक आहे। लतीफ़ ख़ुदि पाण ई चयो आहे त साईं सदाईं करी मथां सिंध सुपार, त हिकु तक़रीब उते थींदी आहे जंहिंजी लतीफ़ सरकार जी दुआ थियल आहे सिंध खे, सिंध वासियुनि खे। ॿी तक़रीब थींदी आहे डेरकी में, ऐं उबावड़े में, उबावड़े जा असांजा दोस्त उतां गुल खणी सिंध ऐं पंजाब जे बॉर्डर ते जेके असांजे सराइकी दोस्त आहिनि, पंजाब जो जेको बेल्ट आहे, पंजाब परे आहे, माना जेको असांजो पंजाब जा दोस्त आहिनि उन्हनि खे गुल पेश कंदा आहिनि ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ तक़रीबूं बिल्कुलु अलावा रायो, शानदार तक़रीबूं जारी आहिनि। परवेज़ अबड़ो जैकवाबाद मां असां सां गॾु आहे। परवेज़, जैकवाबाद में तक़रीबूं कीअं हली रहियूं आहिनि? शानदार तक़रीबुनि जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा। जी असलम, बिल्कुलु समूरी सिंध जीअं काविश ऐं केटीएन पारां जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि 5 डिसंबर ते क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे, उन सिलसिले में जैकबाबाद में 15 ॾींहंनि खां मुसलसिल लाॻीतो जेको आहे सो मच कचहरियूं, सुघड़ कचहरियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तक़रीबूं, जंहिंमें रागी जेके आहिनि सो उहे बि सिंध के राग ॻाए करे, क़ौमी गीत ॻाए करे, सूफ़ियाना कलाम ॻाए करे उहे बि सिंध धरतीअ खे पेश करे रहिया आहिनि। साॻे ई वक़्तु जेको आहे सो इन सिलसिले में घरनि जे अंदरि औरतुनि पारां बि तयारियूं ज़ोर शोर सां जारी कयूं वियूं आहिनि। ॿारनि खे नवां कपिड़ा वठी ॾिना विया आहिनि, नयूं टोपियूं ऐं अजरकनि जी ख़रीदारी थी रही आहे। उन खां पोइ औरतूं जेके असांजा सिंधी सकाफ़ती वेस वॻा आहिनि, गगा भर्त भरियल वेस वॻा, उहे ख़रीद करे रहियूं आहिनि। जहिड़ो जीअं असांजी ईद थींदियूं आहिनि 2 ईदूं, उन तरह सां ही तयारी पई थिए। ऐं जेकी ही क़ौमी एकता जे हवाले सां अॼु बि जैकबाबाद में अवामी इत्तेहाद पारां जेको आहे सो अज़ीज़ सियाल ऐं उन खां पोइ सोलंगी इत्तेहाद पारां रमज़ान सोलंगी जी अॻुवाणी में नौजवाननि क़ौमी वेस वॻा पाए, पटका, अजरक, टोपियूं, सिंधी वेस वॻा पाए दुहिलनि ऐं शरननि ते रैलियूं कढी प्रेस क्लब ॾाढो झूमिरियूं हुयूं। ऐं इन अज़म खे वर्जायो वियो आहे त 5 डिसंबर ते जेको आहे सो भरपूर नमूने सां रैलियूं असीं पंहिंजे ॿारनि सां तयारु थी ईद जीअं निकिरींदासीं रोडनि ते ऐं रैलियूं कढी मरकज़ी रैली में शरीक थी इहो दुनिया ॾो साबित कंदासूं त सिंध वासी पंहिंजी धरती सां केतिरी मोहबत कनि था। साॻे ई वक़्तु जेके मच कचहरियूं आहिनि उन्हनि में जेके आहिनि सो फनकार हुजनि या सियासी समाजी वापारी तंज़ीमुनि जा अॻवान हुजनि, उस्ताद हुजनि, वकील हुजनि। जैकबाबाद में शानदार प्रोग्राम्स हली रहिया आहिनि। असलम मेमुण सांगड़ मां असांखे लाइन ते मौजूदु आहे। असलम, छा पिया ॾिसो, ईद जूं तयारियूं कीअं हली रहियूं आहिनि सांगड़? ईद खां बि वधीक आहिनि, माण्हुनि में एतिरो जोश जज़्बो आहे जो हिन महिल जेको आहे सो तव्हांखे ताज़ा फुटेज मोकिलिया आहिनि त प्रेस क्लब सांगड़ ॾाढो जेको आहे सो ठीकु आहे। असलम, बिल्कुलु हिन मौज़ूअ ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं आहे। सॼी सिंध में तक़रीबूं जारी आहिनि। असांजे प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। हर सॼी सिंध मां आवाज़ु अची रहियो आहे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, तालीम फोकस आहे। यूनिटी जॾहिं थिए थी, जॾहिं ॿधी ऐं एकता जो इज़हार थिए थो त लाज़मी आहे उहो आवाज़ु मथीं सतह ताईं पहुचे थो। उहो इल्मु, उहो शऊर सां पंहिंजा हक़ सुञाणजनि बि था ऐं मसइला हल बि थियनि था। सॼी सिंध वासी, जॾहिं ॿेटनि जो मामिलो हुजे, ज़मीनुनि जा मामला हुजनि,
या ॿियनि मामलनि ते हिकु आवाज़ थियनि था, भले नाज़िम जोखियो वारे मामले ते हुजे, त उन्हनि जा हल निकिरनि था। त हिन भेरे इल्मु पिरायो सिंध संवारियो जो जेको नारो आहे, स्लोगन आहे, उन वटि सॼी सिंध में स्कूल्स खां वठी ऑफिसुनि ताईं वींदे जेल्स ताईं बि तक़रीबूं हिन वक़्तु जारी आहिनि। सकाफ़ती रंगनि में सॼी सिंध हिन वक़्तु जरकी रही आहे। 5 डिसंबर जे हवाले सां सॼी सिंध तयारियूं करे रही आहे ऐं उन ॾींहं ते हिकु वॾी तक़रीब हूंदी, सॼी सिंध जे मरकज़ी शहरनि में हूंदी, नंढनि वॾनि शहरनि में हूंदी ऐं हर हंधि तां एकता जो ॾिहाड़ो भरपूर अंदाज़ में मल्हायो वेंदो। नवनि इशूज़ सां गॾु, नवनि मौज़ुनि सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह।